अरे बाबा साईं, वालेकुम सलाम बाबा साईं, कीअं आहियो, ख़ुशि आहियो? जी, छोकिरी ॾिनो मुंहिंजे लाइ? हा उहा क़बूल आहे, मूंखे छो न क़बूल आहे। हा तव्हांजी पसंदि त मुंहिंजी पसंदि आहे न। हा बाबा साईं छो न, मां हुन छोकिरो न आहे जेको मां चवां मां पंहिंजी पसंदि कंदुमि। हा न बाबा, बाबा तव्हां मूंसां ॻाल्हि कई न, बसि जीअं तव्हां चवंदव मां कंदुसि बसि न। हा वाह, हा छो न, अम्मा ॻाल्हाईंदी। हा ॾियो मूंखे। हलो मां ख़ुशि आहियो? हा मां छोकिरी क़बूल आहे, मूंखे छो न क़बूल आहे। हा मां बि ख़ुशि लॻो पियो आहियां हिते, बसि तव्हांजी दुआ आहे। हा मां ठीकु आहे। मां दोस्तो, हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो हुयो त हिकु सबक़ु हुयो त ख़ुदा पंहिंजे माउ पीउ जी पसंदि सां शादी कयो, पंहिंजी पसंदि न कयो, पर तव्हांजी ख़ुशीअ में ई हुननि जी ख़ुशी हूंदी आहे। अल्लाह हाफ़िज़।